खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर सिंध फनकारिता सिंध तरफां असीं सिंध गवर्नमेंट सकाफ़त खाते वस वारनि खे निमाणी अपील था करियूं त सिंध जे नाले वारी आर्टिस्ट मैडम शम्मा मंगी हिन वक़्तु बीमारी जी हालत में आहे, जंहिंखे डॉक्टरनि ऑपरेशन जे लाइ चयो आहे, जेका गुर्बत सबबु इलाज तमामु घणी परेशान आहे। हीअ आर्टिस्ट असांजो ऐं असांजे हिन सोणे सिंध जो सरमायो ऐं सूंह आहे। खुदारा हिननि जे पर घोर कयो ऐं हिननि जो इलाज सरकारी ख़र्च ते करायो वञे, छो त असां आर्टिस्टनि खे शोहरत ऐं वाह वाह खां सवाइ ॿियो कुझु बि नथो मिले। ॿियनि मुल्कनि ऐं उर्दू मीडिया जे आर्टिस्टनि खे मुआवज़ो बि गंज थो मिले, जे अगरि उन्हनि खे कुझु थिए थो त उन्हनि जो ॿाहिरिनि मुल्कनि मां करोड़े रुपयनि सां इलाज करायो थो वञे, त असांजे सिंधी मीडिया जे आर्टिस्टनि जो करोड़े रुपयनि जो न पर घटि में घटि लख जो इलाज था करायो, जेके पंहिंजी महिनत ऐं पंहिंजी कला सां सिंध जे पूरी दुनिया जो नालो रोशन था कनि। पारां सिंध फनकार इतिहाफ़। अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां हिकिड़ी नंढड़ी आर्टिस्ट शम्मा मंगी। हिते जे ॿिए ॾींहं खां वठी मूंखे तक़रीबन तकलीफ़ थी आहे, जेको मां पोस्टूं बि रखियूं आहिनि फेसबुक ते। मूंखे ख़बर न हुई, मां सम्झो ईअं या थोरी हल्की फुल्की तकलीफ़ आहे, पर जॾहिं डॉक्टरणी ॾे वियसि, हिकिड़ी ॾे वियमि, ॿिए ॾे वियमि, त हुन चयो त बाबा फेस्टूल आहे ऐं ऑपरेशन खां सवाइ हिन जो कोई बि हल न आहे। हुन हिकिड़ी मूंखे मेडिसिन ॾिनी ऐं हीअ हुन डॉक्टरणी खे मां सॼो ॾेखारियो, हुन लिखियो आहे हुन जो जितां बि ऑपरेशन करायो, पर हल हिन जो जेको आहे न ऑपरेशन ई आहे। मूंखे ख़बर न हुई, मां सम्झो ईअं थोरो हूंदो आहे हुन जो फेस्टूला आहे। फेस्टूला जो मतिलबु इहो हूंदो आहे त जिनखे काफ़ी अल्लाह न करे जिनखे ख़बर हूंदी काफ़ी माण्हुनि खे त इहा कहिड़ी ख़राबु शइ आहे, ऐं ख़ासि करे अहिड़ी जाइ ते हुजे जिते इंसान खे तकलीफ़ हुजे, न माण्हू घुमी सघे, न वरी जेको आहे त माण्हू ज़हनी तौरु ॼण हिकिड़ो मेंटल थो थी वञे, न माण्हू घुमी सघे थो, न वॉशरूम वञी सघे थो, ऐं माण्हू हर कंहिंखे ॿुधाए बि नथो सघे, छो जो अॼुकल्ह तनक़ीद ऐं उहा त ॼण माण्हुनि जे लाइ मज़ाक बणिजी वई आहे। हर शइ ते तनक़ीद करणु, हे बीमारी त अलाह जे हथ में आहे न। मां चवंदमि मां बीमार थियां ऐं मां माण्हुनि खे परेशान कयां